बुरड़ी शाह करीम नौ पकोका रेत सिंधी कैटल फार्म ताईं तामीर थींदड़ 2.5 किलोमीटर लिंक रोड जे कम ते इलाइक़े वासियुनि पारां सख़्तु एतिराज़ साम्हूं अची विया आहिनि। रहवासियुनि जो चवणु आहे त रोड जी तइमीर दौरान नाक़स मटेरियल इस्तेमालु कयो पियो वञे, जॾहिं त रोलर सही नमूने ते न हलायो पियो वञे ऐं पथरनि ते पाणी बि न विधो पियो वञे, जंहिं सबबु रोड जो मयार मुतासिर थियण जा ख़दशा वधी विया आहिनि। मक़ामी माण्हुनि जो चवणु आहे त ठेकेदार जी लापरवाही सबबु कमु सुस्त रफ़्तारीअ जो शिकार आहे, जंहिं करे रोज़ानो स्कूल वेंदड़ शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं ऐं आम शहरियुनि खे मिटी ऐं धूड़ सबबु शदीद तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। रहवासियुनि इख़्तियारियुनि खां फौरी नोटिस वठी शफ़ाफ़ जांच कराइण ऐं मयारी तामीर खे यकीनी बणाइण जो मुतालबो कयो आहे, जॾहिं त ख़बरदार कयो वियो आहे त मसइलो हल न थियण जी सूरत में एहतिजाज कयो वेंदो। हालत ॾिसो पिया त उन साम्हूं आहे, सवारियूं अचनि वञनि पियूं, माण्हू तमामु परेशान हालत में, महीना थिया आहिनि रोड जो कमु हलियो आहे, न मटीरियल सुठो, न कमु तेज़ी सां, न पाणी रोड ते, न पाणी आणण वारो, न रूलर आहे, न को ॿियो हिनखे लेवल करण वारो आहे, न पासे में जेको भराई करे पासे जा घस ठाहिनि कच्चे में, उहो बि ठहियल कोन्हे। रोड तक़रीबन 7-8 महीना थिया आहिनि जो कमु शुरू थियो आहे। एॾो ज़ुल्म बि कंहिं क़ौम सां थींदो आहे? हीअ हिते छा हिन पासे आवाम कोन थी रहे, जानवर रहनि था, इंसान कोन था रहनि छा? उन्हनि जूं गाॾियूं आहिनि, बीमारियूं सीमारियूं आहिनि, हज़ारे माण्हू हिन पासां रहनि। ॿियो मटीरियल जेको इस्तेमालु थिए पियो उहो बि इंतिहाई नाक़िस आहे ऐं इहो कुझु ॾींहंनि खां पोइ मिटी थी वेंदो हलियो ऐं इहो साॻी पुराणो रोड जेके खॾनि वारो उहो असांजे मथनि में हूंदो। तंहिं करे महिरबानी करे जेतिरी बजट आहे बजाए MP MN खे खाराइण जे, तव्हां हिते असांजे हक़ आहे असांजो, उते इस्तेमालु करियो, जंहिं जॻह ते जे लाइ मंज़ूरु थियो आहे उनखे उते इस्तेमालु करियो ऐं उते सुठो मटीरियल आणियो ऐं जल्द तेज़ रफ़्तारी सां हिन कमु पंहिंजे इख़्तिताम ते पहुचायो। रोड जो जेको कमु हली रहियो आहे अची तव्हां ॾिसो त सही उनजी हालत कहिड़ी आहे। उन में कमु को बि सवलो कोन्हे ऐं न पथर जी विछाई सवली आहे, न तेज़ रफ़्तारी सां कमु हले थो ऐं न को पाणी आहे, न को मशीनरी आहे, का बि सहूलियत हिन रोड जी मौजूदु कोन्हे ऐं मज़दूर वीचारा परेशान आहिनि। उहे चवनि था त असांखे जेको सो माल ॾिए ठेकेदार सही ॾेई कोन थो, जेको ॾिए थो सो असीं लॻायूं पिया ऐं असांजो को बि हिन में ॾोहो कोन्हे। सॼो कमु ठेकेदार आहे, ठेकेदार MP MN सां मिलियो पियो आहे ऐं उन जे वजह जे करे हिन जो कमु तेज़ थिए नथो ऐं ॿी सूरत में त हीउ जेको कमु थी रहियो आहे इहो बिल्कुलु सही कोन्हे ऐं इहो 1-2 महीननि खां पोइ इहो कमु साॻी जेको सो रोड उखड़ी वेंदो, वरी खॾा थी वेंदा ऐं असीं जेके बि ॻोठाणा आहियूं परेशान आहियूं। तव्हां एक्शन खणो ठेकेदार ते जेका हिन जी बजट आई आहे उहा महिरबानी करे हिन रोड ते इस्तेमालु कई वञे। हीअ रोड तक़रीबन 6 महीना थी विया आहिनि जिन जो कमु हले पियो। बुनियादी ॻाल्हि इहा आहे त हिन जे पासे में बि को रस्तो कोन्हे जो ॿार बचो अची वञी सघे, वॾी तकलीफ़ आहे ऐं जेको रोड ठही रहियो आहे बिल्कुलु नाक़िस आहे। जो पथर उहो आहे, हीअ त अछो पथर आहे, रूलर हले थो ऐं मटी थी वञे थो। हीअ त आहे बि 2-3 महीने जे लाइ आर्ज़ी ठाहियो पियो वञे, आर्ज़ी खे बि जान छॾाए वठनि, क़ौम जे लाइ रस्तो त सही थी वञे, आवाम जे लाइ आवाम परेशान आहे। असां आला अमलदारनि खे अपील था कयूं। कैमरामैन रिज़वान अली कातियार सां गॾु इरशाद अली कातियार, मेहरान TV न्यूज़, बुरड़ी शाह करीम।